नाज़रीन, ٹنڈوالهيار में SOPs ते अमल करण बिना ई मालपुड़ी लगाई वई आहे, जंहिंमें माण्हुनि समेत वापारी ऐं शहरी वॾे अंग में पहुची विया। रश वधण करे वायरस पखिड़जण जो ख़दशो बि पैदा थी वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे नसीर शाह। जी नसीर, छा सूरतहाल आहे? जीअं त नाज़रीन खे ॿुधायूं त ईद उल अज़हा वेझो ईंदे ई मुख़्तलिफ़ इलाइक़नि तोड़े मुल्क में पिड़िन लॻण जो सिलसिलो शुरू थी वियो हलियो आहे, जॾहिं त हुकूमत जे तरफ़ां सख़्तीअ जे बावजूदि बि ज़िले टिंडोवालायार जी मेन शहर में जेका आहे पिड़ी आहे, जेका हैदराबाद मीरपुर खास रोड ते उहा लॻी रही आहे, जेका अॼु जेका लॻी आहे, जंहिंमें हज़ारे माण्हुनि साण गॾु हज़ारे पंहिंजो ढोर मुख़्तलिफ़ इलाइक़नि मंझां सिंध जे ॿियनि ज़िलनि मंझां बि पंहिंजो पिड़ीअ ते पहुता आहिनि, जॾहिं त टिंडोवालायार जी लॻंदड़ पिड़ी सिंध में ॿिए खां 3 नंबर ते वॾे में वॾी पिड़ी आहे, जंहिंजा वापारी मुख़्तलिफ़ हंधनि खां बि सॼे मुल्क खां कराची खां वॾे तइदाद में वापारी जेके पहुची विया आहिनि। ख़रीदारी जेका आहे माल जी हली रही आहे, जॾहिं त वॾे में वॾी इहा ॻाल्हि आहे त मुल्क ऐं सिंध मंझि कोरोना जी वबा पखिजण सबबि हुकूमत तरफ़ां सख़्तु क़दम खणण ऐं SOP ते अमल करण जूं हिदायतूं त कयूं वञनि पियूं, पर टिंडोवालायार में जॾहिं त हज़ारे माण्हू आहे, कंहिं बि माण्हूअ खे को मास्क वग़ैरह या पंहिंजो सैनिटाइज़र या का बि शइ न हुई ऐं पंहिंजो बिना कंहिं ख़ौफ़ जे ऐं ईअं सम्झो त हुननि खे कोरोना जे हवाले सां ईअं सम्झो त का ॼाण ई न हुई, बिना कंहिं ख़ौफ़ जे पंहिंजो पिड़ीअ मंझि पंहिंजो फिरंदा रहिया ऐं माल जेको आहे सो हज़ारनि जी तइदाद में माल सां गॾु माण्हू आहिनि ख़रीदारी कंदा रहिया ऐं हिक ॿिए सां मेल मिलाप हलंदो रहियो, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं पंहिंजो कराची खां ईंदड़ वापारी तोड़े ॿियनि माण्हुनि मंझां ख़ुदा न ख़ास्ता कंहिं माण्हूअ खे कोरोना जे हवाले सां का बीमारी जा असरात वग़ैरह आहिनि त उहे जे इन पिड़ीअ जे ऐं एॾी रश मंझां कंहिंखे लॻनि था त पंहिंजो हज़ारे माण्हू मुतासिर थींदा, जंहिं ते कंट्रोल करणु हुकूमत जे वस खां ॿाहिरि आहे ऐं हुकूमत खे घुर्जे त SOP ते अमल कराईंदे ऐं पिड़ियुनि ऐं इन्हनि ते या त पाबंदी लॻाई वञे या त इन्हनि ते SOP ते अमल करे ऐं उन्हनि ते अमल करायो वञे। जी नसीर, अवां जी महिरबानी।